अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। कानारिया कुणकन जिनी लोह लिंगन में मोहब्बत जे मैदान में पिया लाल लुछन पाणे बदन पटियूं पाणे चिकिया कन वटां वाढोड़ियन रही अचजे रातड़ी। भलारे भिड़दणी जे भलारे बैत सां मुझी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा मां गुजे पियो उन्हनि मेड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम इशाल क़बूल पवे। 9 मार्च 2025 आचर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जे तुंहिंजो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्खूं अमेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसलूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। सिंध जी ॻाल्हि जॾहिं बि ईंदी आहे त सिंध वासी ज़रूरु सुजाॻी जा सॾ वरनाइण लॻंदा आहिनि। बिल्कुलु ईअं जीअं दरिया वारे मामरे ते सॼी सिंध जाॻे पई। काल्ह बि वकीलनि हैदराबाद खां कराची ताईं सिंधू दरिया लाइ मार्च कयो। उन मार्च मां हुक्मराननि खे हाणे इहो सम्झणु खपे त सिंधू दरिया ते कैनाल ठाहिण एॾा सवला न आहिनि। जॾहिं सॼी सिंध में एहतिजाजी तहरीक हले पई ऐं उन एहतिजाजी तहरीक खां हुक्मरान लाग़र्ज़ ऐं लापरवाह बणियल आहिनि, तॾहिं असांखे ॾिसणो पवंदो त पाणी जी खोट कहिड़ा नुक़सान ॾेई रही आहे। चोलिस्तान कैनाल ख़िलाफ़ सिंध अंदरि तमामु वॾी तहरीक हली रही आहे ऐं हर हंधि तूं पंहिंजे रेगिस्तान खे आबाद करण लाइ मुंहिंजो गुलिस्तान थो उजाड़ीं वारो नारो लॻी रहियो आहे। जॾहिं असां सुवाल करियूं था त पाणी किथां ईंदो त जवाबु मिले थो त भाषा जुड़ी रहियो आहे, पर भाषा त तरबेला जो मुतबादिल आहे ऐं उनजी सूरत हाल बि साम्हूं आहे। हिते अगनि अखरनि सां सूरत हाल रखिजे थी त 1960 में असां सतलज ब्यास ऐं रावी हिंदुस्तान खे विकिणी ॾिनासीं। वापडा जी रिपोर्ट मूजिबि चोलिस्तान में 66 लख एकड़ ज़मीन खे आबाद कयो वेंदो। राणा तनवीर चवे थो त असांखे 48 लख एकड़ ज़मीन चोलिस्तान जी ग्रीन इनिशिएटिव जे तहत आबाद करणी आहे। ग्रेटर ऐं सिमालर चोलिस्तान कैनाल ठहिणा आहिनि। सिमालर कैनाल ते कमु शुरू थी वियो आहे। शुरूआति में चोलिस्तान फीडर ठही रहियो आहे ऐं उहा 4,55,000 एकड़ ज़मीन खे आबाद कंदो। 7,44,000 एकड़ ज़मीन बिरोठ कैनाल वसीले आबाद कई वेंदी। पूरो मनसूबो 211 अरब रुपयनि जो आहे। उन लाइ चनाब मथां 2 नंढा डेम ठाहिया वेंदा। 2.5 मिलियन एकड़ फुट पाणी उन्हनि में ज़ख़ीरो थींदो। तरबेला जी गुंजाइश 9 मिलियन एकड़ फुट आहे। हीअ शाह जीवणा चन्यूट समेत 2 डेम ठहंदा जेके झंग चन्यूट ऐं सरगोधा में ठहंदा। मौजूदा 8 लिंक कैनालनि जी गुंजाइश बि वधाई पई वञे। रसूलाबाद कादराबाद लिंक कैनाल जी गुंजाइश 19,000 आहे, उनखे 25,000 क्यूसिक कयो पियो वञे। कादराबाद लिंक कैनाल जी गुंजाइश 22,000 क्यूसिक आहे, उनखे 25,000 क्यूसिक कयो पियो वञे। बलोकी सलमानकी लिंक कैनाल जी गुंजाइश 24,500 मां वधाए 28,700 क्यूसिक कई पई वञे। उन्हनि लिंक कैनालनि जी गुंजाइश वधाए इहो पाणी चोलिस्तान जे पुरा लाइ इस्तेमालु करण जो मनसूबो आहे। हाणे जॾहिं चयो वञे थो त चोलिस्तान कैनाल सतलज मां पाणी खणंदो त पोइ हिननि लिंक कैनालनि जी गुंजाइश छो पई वधाए वञे, उन्हनि जी रीडिज़ाइन छो पई थिए। सतलज में त एतिरो पाणी न आहे। सतलज जो पाणी त इंडिया रोके वठंदो आहे। 35 वरनि बाद को पहिरियों भेरो उनमें बोर्ड जहिड़ी सूरत हाल थी हुई जॾहिं इंडिया पाणी छॾियो हुयो। सो इहो चवणु त सतलज में बोर्ड ईंदी त पाणी खणिबो, इहो मुमकिन न आहे। पाणी खोट थींदी त ॿियनि कैनालनि मां पाणी खंयो वेंदो। चनाब ते डेम ठहंदो त 2.5 मिलियन एकड़ फुट पाणी उते ई रुकिजी वेंदो जेको सिंधू में न वेंदो। जहलम ते अॻीअ डेम ठहियलु आहे, सो पाणी खोट थींदी त सिंध सां गॾु हेठां ई पंजाब बि मुतासिर थींदी। वफ़ाक़ी सरकार जे परॾेही माहिर खां करायल सर्वे मूजिबि इंडस डेल्टा लाइ 8.6 मिलियन एकड़ फुट पाणी डेल्टा में छॾणु लाज़मी आहे। ॿी सूरत में लखें एकड़ लाड़ पटी जी ज़मीन समुंड गड़काए रहियो आहे
ऐं वधीक गड़काईंदो वेंदो, पर 12 सालनि दौरान गुंजाइश खां घटि पाणी बि नाहे वियो। सो ख़दशो आहे त उन केनाल बाद सखर ताईं पाणी न वेंदो। ॿियो भाषावारी कहाणी बि उते ई आहे। उन ते ॻाल्हाइण बावजूदि को कमु शुरू नाहे थियो। तरबेला जो हशर बि साम्हूं आहे, जंहिंमें 9 मिलियन एकड़ फुट जी गुंजाइश हुई, पर सिल्ट भरिजण सबबि हाणे 5.8 मिलियन एकड़ जी गुंजाइश बची आहे। चयो पियो वञे त कुझु अरसे में तरबेला नाकारा थी वेंदो। चोलिस्तान वारो मनसूबो आम मनसूबो न आहे। जीअं सिंध में बैराज ठाहे आबादकारी कराई वई, उहा निजी कारपोरेट फार्मिंग जो मनसूबो आहे, जंहिंमें अरबे रुपया लॻल आहिनि। इहो चवणु त जॾहिं पाणी हूंदो त उन खे ॾिनो वेंदो, ईअं हरगिज़ न थींदो। बल्कि सरमाएदार जेको उते सीड़प करे रहियो आहे, असां शहरी इलाइक़नि जे भरपासे वारी ज़मीन हाउसिंग सोसाइटी जे नाले ते तबाह करे छॾी, जिते ज़रायत थींदी हुई। हाणे वारी खे आबाद करण जो ख़्वाबु पिया ॾिसूं। सो उते जेके $1 बिलियन ख़र्च करे कारपोरेट फार्मिंग करणु घुरनि था, उन्हनि खे हर हाल में उते पाणी खपे। उहे इहो न ॾिसंदा त कंहिंजो पाणी घटिजे थो या न मिले, उहो पंहिंजो पाणी खणंदा। इन लाइ बिल्कुलु अहिड़ी जदोजहद जी ज़रूरत आहे जहिड़ी हाणे सिंध शुरू करे चुकी आहे। सिंध जा माण्हू हाणे जागनि पिया, ऐं सिंध जॾहिं बि जागी आहे त हुन इनकलाब ज़रूरु आंदो आहे। वक़्त जे हुक्मराननि खे इहो सम्झणो पवंदो त धरती सां गॾु न बीहंदड़ गद्दारी वारी फ़हिरिस्त में लेखबा आहिनि, ऐं वरी उन्हनि खे तारीख़ कॾहिं बि माफ़ नाहे कंदी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब आहियां, जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। पाणी ते धाड़े वारे मामले ते कोमप्रस्त अॻवान अब्दुल ख़ालिक जूणेजो लिखे थो, 1960 वारे ॾहाके जी आख़िर में पाकिस्तान में क़ौमी तोड़े तबक़ाती तहरीकूं ऐं शागिर्दनि मज़दूरनि हारियुनि जे हक़नि लाइ जदोजहदूं पंहिंजे जुभनि ते हुयूं, जॾहिं त दुनिया में बि इहो इनकलाबनि जो दौरु हो। ईअं महसूसु थी रहियो हो त पाकिस्तान में बि इनकलाब वेझो आहे। उन मरहले ते ताक़तवर इदारनि हिकु शख़्स खे इनकलाब जे नारे सां गॾु मैदान में लाथो। इनकलाब जी उमेद जे आसिरे ते केतिरा ई तबक़ाती जदोजहदनि जा वॾा नाला ऐं नाले वारा शागिर्द अॻवान उन शख़्स जी लबाड़नि खां मुतासिर थी साणस शामिल थिया। ऐं पोइ दुनिया ॾिठो त कीअं उन शख़्स क़ौमी तोड़े तबक़ाती तहरीकनि खे कुचलण ऐं मुआशिरे खे करप्ट करण में रियासत जे ताक़तवर इदारनि जो भरपूर साथ ॾिनो, जॾहिं त साणस शामिल थींदड़नि खे हिकु करे मारियो वियो ऐं जेलनि जे हवाले कयो वियो। ऐं पोइ दुनिया इहो बि ॾिठो त उहो हमरा सॼी उमिरि पंहिंजे कए ते पछताईंदा रहिया। पर जीअं उर्दू जी चवणी आहे त अब पछताने से क्या होवे जब चिड़िया चुग गई खेत। हींअर सिंध लाइ पाणी, ज़मीननि ऐं धारी आबादकारी जहिड़नि ज़िंदगी ऐं मौज मसइलनि ते जदोजहद ज़ोर वठंदी पई वञे त आहिनि उन मौक़े ते वरी साॻियो अमल दोहिराइण जी कोशिशि कई पई वञे। दिलचस्प ॻाल्हि त उन मनसूबे जा किरदार बि माज़ी खां मुख़्तलिफ़ या सुञाण में ॾुखिया न आहिनि। किथे ईअं न थिए त वरी असां पछताईंदा रहिजी वञूं, ऐं जीअं त हिन वक़्तु असां वजूदी वेड़ विढ़ी रहिया आहियूं, तंहिं करे ग़लती जी सूरत में शायदि दुरुस्ती जो मौक़ो बि न मिले। सिंध में जिते बदअमनी जी बाह भरी रही आहे, उते मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां लॾपलाइण जो सिलसिलो बि जारी आहे। ख़ासि तौर ते हिंदू बिरादरी सां वास्तो रखंदड़ केतिरा ई माण्हू लॾपलाइण करे हिंदुस्तान वञी चुका आहिनि। सांगड़ ज़िले जे शहर सिंझोरे, मीरपुरख़ास, उमरकोट, टंडे लहियार मां महांगाई, बेरोज़गारी ऐं लाक़ानूनियत खां तंग थी केतिरा ई सिंधी पाड़ेसरी मुल्क ॾांहुं हिजरत करे चुका। सांगड़ ज़िले जे शहर शाहपुर चाकर सां वास्तो रखंदड़ सिंध जो सूफ़ी रागी भगत भागचंद पूरे ख़ानदान समेत हिंदुस्तान वञी चुको। उत्तर सिंध जे इलाइक़नि कंदकोट ऐं ॿिनि इलाइक़नि मां केतिरा ई हिंदू पिणु लॾपलाइण करे वञी चुका। इहो बि सच आहे त केर बि ख़ुशी सां पंहिंजी धरती या जनम भूमि नाहे छॾींदो। पंहिंजो तारीख़ी वतन छॾण ते मजबूर थी वियल हीअ सिंध जा असलोका रहवासी जॾहिं हाणे ग़ैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि, तॾहिं हूअ वतन ऐं धरती छॾण ते मजबूर थी पिया आहिनि।
ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिंदू बिरादरी सां वास्तो रखंदड़ वापारियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। उहो तहफ़ुज़ तॾहिं ई मुमकिन आहे जॾहिं बदमनी जी बाह उझामी सघंदी। जोही तालके में ॿोॾि जे तबाहकारियुनि खे 3 साल गुज़री चुका आहिनि, पर अॼु बि हज़ारे ख़ानदान खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। जोही तालके जी यूनियन काउंसिल जोही 2 जे ॻोठ इब्राहिम चांडियो जे रहवासियुनि काल्ह जॾहिं एहतिजाजी मुज़ाहिरो पिए कयो तॾहिं हुन जे एहतिजाज कई सवाल उथारिया पए। हुननि मुतालबो थे कयो त असांजी अञा ताईं वाहिर न थी सघी आहे। हुननि ॿुधायो पिए त हुकूमत पारां जेके घर ऐलानियल हुआ उहे बि तइमीर थी न आहिनि सघिया, न वरी असांजी का वाहिर कई वई आहे। हीअ रुॻो हिकिड़ी जोही जी कहाणी न आहे। केतिरनि ई इलाइक़नि में अञा ताईं ॿोॾि मुतासिर बेयारो मददगार बणियल आहिनि जिन जी किथे बि का वाहिर नाहे थी ऐं उन्हनि जा घर बि तइमीर थी न आहिनि सघिया। अॼु बि उन्हनि जूं रातियूं रजाए गुज़रनि थियूं ऐं अॼु बि उन्हनि जा बचा बुखनि में पाह थियनि था। हू जेके असली मुतासिर आहिनि इमदादी सामान बि बासर हड़प करे विया। ग़रीबनि खे कुझु बि मिली न सघियो। ॾुखनि हाणनि ॾींहंनि में हुकूमत बि खेनि बेयारो मददगार छॾे ॾिनो आहे। हुकूमती वाइदा वफ़ा न थिया, न वरी चूंडियल नुमाइंदनि खां सार लधी हिननि मिसकिननि जी। भोगनाऊं भोगींदड़ ही ग़रीब ख़ानदान अॼु बि वाहिर जा मुंतज़र आहिनि, पर ॾिसणो इहो आहे त संदन का माली मुआवनत थी सघंदी या न। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। हिकु तरफ़ सिंध जे पाणी ते कब्ज़ो कयो पियो वञे त ॿिए तरफ़ सिंध जे ज़मीननि ते वालार जो सिलसिलो बि जारी आहे। सिंध जी कोहिस्तानी पटी ते बि हाणे वालार थिए पई। इन बाबति मोहम्मद बख़्श बिरोही लिखियो। सिंध जी कोहिस्तान वारी पटी जेका सिंध जे उत्तर ओलह वारे हिसे में वाक़िआ आहे, पंहिंजी मुनफ़रद जाग्राफ़ियाई सक़ाफ़ती ऐं तारीख़ी अहमियत जे करे सुञाती वञे थी। हीउ इलाइक़ो जाम शोरे, दादू, ठटे ऐं कराची ज़िलनि ते मुश्तमिल आहे ऐं पंहिंजे कुदरती हुसन, तारीख़ी मागन मकाननि ऐं क़दीम तहज़ीबनि जे निशाननि जे करे मशहूरु आहे। कोहिस्तानी पटीअ जी तारीख़ क़दीम आहे। हिते मौजूदु आसार क़दीमा ऐं तारीख़ी शाहिदियूं ॿुधाइनि थियूं त हीउ इलाइक़ो सिंधू तहज़ीब जो अहम मर्कज़ रहियो आहे। मशहूरु मुहक़िक़ मशकूर फुलकारे पंहिंजे किताब सिंध जे कोहिस्तान जो तारीख़ी जाइज़ो में लिखियो आहे त मुअनि जो दड़ो 5000 सालनि बदिरां 25000 साल पुराणो आहे, जंहिं लाइ हुन हिंद जे मशहूरु तारीख़दान गंगाराम सम्राट जे किताब सिंधू सोवीर जो हवालो बि ॾिनो आहे। कोहिस्तान में अॼु बि अहिड़ियूं केतिरियूं ई शाहिदियूं मौजूदु आहिनि जिन खे परखण सां असां सिंधी तहज़ीब खे दुनिया जे क़दीम तरीन तहज़ीब साबित करे सघूं था। कोहिस्तानी पटी में मुख़्तलिफ़ सक़ाफ़ती रंग मौजूदु आहिनि। हिते जे माण्हुनि जी रहणी कहणी, मौसीक़ी रिवायतूं ऐं लोक दास्ताननि में हिकु अलॻि सुञाणप आहे। मक़ामी मेलनि जहिड़ोक रतननाथ ऐं जाम लोहार जो मेलो, पीर बाकर शाह जीलानी ऐं मंगल गुर ऐं बाल परी जा मेला हिते जे सक़ाफ़ती विरसे जा अहम हिसा आहिनि। कोहिस्तानी पटी कुदरती वसीलनि सां मालामाल आहे। हिते जे जबलनि में मैदनियात, झंगली जीवत ऐं निबातात जी घणाई मौजूदु आहे। हीउ इलाइक़ो माहौलियाती लिहाज़ खां पिणु अहम आहे, जिते झंगली जीवत जूं महफ़ूज़ पनाहगाहूं ऐं कुदरती डंढूं, ढोरा ऐं नयूं पिणु मौजूदु आहिनि। बदकिस्मती सां कोहिस्तानी पटीअ हिन वक़्तु ज़मीननि ते गैर क़ानूनी वालार ऐं कब्ज़नि जे करे सख़्तु मसइलनि खे मुंहुं ॾेई रही आहे। हिते जे क़ीमती ज़मीननि ते मक़ामी बासर, वॾेरनि, सरदारनि, चूंडियल नुमाइंदनि ऐं रेवेन्यू अमलदारनि जी मिली भगत सां कब्ज़ो कयो पियो वञे। बहरिया टाउन जे क़याम खां पोइ कोहिस्तान में ज़मीननि जे विकिरे जो हिकु ख़तरनाक दौरु शुरू थियो, जंहिंजे नतीजे में केतिरा ई माण्हू राति विच में कखपति मां अरबपति थी विया। कोहिस्तान जो क़ीमती ज़मीनूं सरकारी इदारनि जी मदद सां ख़ानगी हाउसिंग स्कीमनि, इंडस्ट्रियल ज़ोन्स ऐं मख़सूस कब्ज़ा ग्रुपनि जे हवाले कयूं वियूं। कुझु अहम अखर कब्ज़नि जी कहाणी ॿुधाइनि था।
बेहरिया टाउन फेज़ 1 10,000 एकड़ खीरथर नेशनल पार्क जी ज़मीन। बेहरिया टाउन फेज़ 2 99,000 एकड़ तालके थाणे बुलाखां जे 5 देहन जी ज़मीन। DHA सिटी 5,000 एकड़ देह बबर बंध थाणो बुलाखान। ASF सिटी 10,000 एकड़ 7 वेंडर सिटी 1 2,500 एकड़ नेवल इंक्रोचमेंट सोसाइटी 5,000 एकड़ कमांडर सिटी 1,500 एकड़ नेढियूं हाउसिंग स्कीमूं 5,000 एकड़ नूरियाबाद इंडस्ट्रियल ज़ोन 10,000 एकड़ सरकारी ज़मीन गैरकानूनी तौर कब्ज़े हेठ। बेहरिया टाउन इंडस्ट्रियल इस्टेट 20,000 एकड़ कारी जबल समेत। साइमा मड सिटी 1,000 एकड़ रूमी सिटी 1,500 एकड़ 7 विंटर सिटी फेज़ 2 इंडस इनक्लेव ऐं ॿियनि स्कीमनि वटि 2,500 एकड़। DHA सिटी लाइ जुंगशाही तालके ठठे मां वरितल ज़मीन 10,000 एकड़। ठठे वारे कोहिस्तान जी 50,000 एकड़ ज़मीन हवा मां बिजली पैदा कंदड़ मनसूबनि जी वालार हेठि आहे। ज़िले जामशोरे जे तालके थाणे बुलाखान जे 6 देहनि जे टोटल 1,63,000 एकड़ ज़मीन वालार हेठि आहे, जिते समें क़दीमी ॻोठ तारीख़ी माग मकान जबल नयूं ढोरा झंगली जीव जूं महफ़ूज़ पनाहगाहूं शामिल आहिनि। उन समूरी ज़मीन जी गैर क़ानूनी विकिरे मां फ़राड जालसाज़ी ज़रिए रेवेन्यू अमलदारनि सुमेत बिरोकरनि वॾेरनि बासर सियासी शख़्सियतनि वज़ीरनि मशीरनि तोड़े ॿिनि सरकारी इदारनि गॾियल तौर ते खरबें रुपयनि खां वधीक रक़म जी रिकॉर्ड करप्शन कई आहे। एॾी वॾी रक़म चंद फ़र्दनि जे ज़ाती खीसनि में वई आहे ऐं अॼु ताईं उन्हनि ख़िलाफ़ु को एहतसाब बि नाहे थियो। कोहिस्तान जे ज़मीननि ते थियल वालार रुॻो माली स्कैंडल नाहे, बल्कि उहा हिकु समाजी नाइंसाफ़ी ऐं इस्तेहसाल जो वॾो मिसाल आहे। मक़ामी माण्हू जेके सदियुनि खां इन्हनि ज़मीननि जा हक़दार रहिया आहिनि, उन्हनि खां संदन हक़ फुरियो वियो। आम माण्हू लाइ फ़ौती खातो सेल सर्टिफिकेट या ज़मीन जो को बि क़ानूनी दस्तावेज़ हासिलु करणु नामुमकिन बणायो वियो आहे, जॾहिं त मख़सूस माण्हुनि जा कम निजी बंगलनि मां थियल NOC ज़रिए आसान बणाया विया आहिनि। समूरे मेगा करप्शन गैर क़ानूनी वालार ऐं कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ु मुसर क़दम खंया वञनि। सिंध हाई कोर्ट खे पाण मुरादो नोटिस वठी गैर क़ानूनी ज़मीननि जी अलाटमेंट जी जांच कराइणु घुरिजे। नेब खे करप्शन में मुलविस सभिनी इख़्तियारनि सियासी शख़्सियतनि ऐं रेवेन्यू अमलदारनि ख़िलाफ़ु सख़्त कार्रवाई करणु घुरिजे। कोहिस्तान वासियुनि खे मुतहद थी पंहिंजे हक़नि लाइ मुनज़िम आवाज़ उथारणु घुरिजे। क़ौमी ऐं बैन अल-अक़वामी मीडिया खे कोहिस्तान जे गैर क़ानूनी ज़मीननि जे विकिरे बाबति तफ़सीली रिपोर्टूं साम्हूं आणणु घुरिजनि। कोहिस्तान जे क़ीमती ज़मीननि ते थियल गैर क़ानूनी वालार सिंध जी वहदानियत ते वार ऐं हिकु वॾो नुक़सानु आहे। जेकॾहिं उन वालार तोड़े करप्शन खे रोकण लाइ संजीदा क़दम न खंया विया त मक़ामी माण्हुनि जा हक़ मुकमिल तौर ते ख़तमु थी वेंदा। कोहिस्तान में कुदरती वसीलनि जी तबाही नाक़ाबिले वापसी बणिजी वेंदी। अञा बि वक़्तु आहे त आवाम सिविल सोसाइटी ऐं अदलिया हिन मामले ते सख़्तु मौक़िफ़ इख़्तियार करे, जीअं कोहिस्तान वासियुनि खे संदन जाइज़ हक़ मिली सघनि ऐं ईंदड़ नस्ल लाइ कुदरती वसीलनि जी हिफ़ाज़त मुमकिन बणाए सघिजे। सिंध जे कोहिस्तान वारे इलाइक़े में ज़मीननि ते थींदड़ वालार बाबति ही असीं अव्हां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। मोहम्मद बख़्श बिरोही जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम सोच वीचार में हाणे गुज़री वियल लम्हनि जी यादि वर्क वरायूं था यादि माज़ी जा ऐं अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था नामियारे लेखक आफ़ताब मेमण जी आत्मकथा जीवन सफ़र जी 10हीं क़िस्त। लाहौर में सिविल सर्विसिज एकेडमी जे कामन ट्रेनिंग तोड़े ख़ुसूसी तरबियत अजीब रंगो बू जी दुनिया आहे। तव्हां हिकु वक़्त ते हॉस्टल में रहंदड़ बेपरवाह ऐं बेफ़िक्र नौजवान आहियो त ॿिए वक़्त ते लातीनी अमरीका ऐं अफ्रीका जी सियासत ऐं हालतुनि ते उपटार कंदड़
सुजाग ज़हन आयो। एक पासे त लिबर्टी चौक ते ऐं माल रोड ते बेफ़िक्र थी घुमो था त ॿिए पासे मुल्की सियासत, मुआशी धारा, तालीमी सुधारनि ते तव्हां जी माहिराना राय ठाहिण लाइ जाखोड़ कई वेंदी आहे। करण लाइ त काफ़ी ज़िक्र आहे, पर इहो तरबियत जो निसाबी हिसो ऐं संजीदा भाङो आहे। हिन कथा जो मक़सदु सिविल सर्विस जी तरबियत जी सराह करणु कोन आहे, पर के झलकियूं ॾेखारण ऐं से बि हल्कियूं फुल्कियूं न कि देर हज़म शकील दास्तान बयानु करणु आहे। वाल्टन कैंपस में रहण दौरान हिकु त अक्सर रात जो देर ताईं रुलण वेंदा हुआसीं। मथां कॾहिं कॾहिं थोरी चुस्की। सुबुह जो अक्सर पीटी ते वञणु कोन थींदो हुयो या देर थी वेंदी हुई। पीटी इंस्ट्रक्टर गैर हाज़िरी लॻाईंदो हुयो। अक्सर ॾंढु पवंदो हुयो ऐं नालो नोटिस बोर्ड ते लॻंदो हुयो। अची परेशान थियासीं। नेठि हिकिड़े दोस्त खे अकुल आयो, असां सां सलाह करे इंस्ट्रक्टर साहिब खे शाम जो कमरे में वठी आयो, जिते संस ख़ातिर विलायती बोतल सां कईसूं। वरी गैर हाज़िरी कोन लॻी। बाक़ी 3 महीननि में 2 टे रात जूं कचहरियूं काफ़ी हुयूं। असांजी पीटी मां जान छॾाइण लाइ हिकु प्रोफेसर साहिबु इस्लामी तारीख़ ऐं तारीख़ हिंदू पाक ते लेक्चर ॾियणु ईंदो हुयो। ज़ियाउल हक़ जे ज़माने में हर शइ ते इस्लामी छाप ॾियणु ऐं वरी हिंदू खे बिना सोचे सम्झे मलामत करणु हिकु फैशन थी वियो हुयो। प्रोफेसर साहिबु अण विरहायल हिंदुस्तान में मुस्लिम लीग ऐं कांग्रेस जी गॾियल हुकूमत में हिंदू जे ज़्यादतियुनि जो ज़िक्र कंदे कुझु जोश में ईंदे चयो त कांग्रेस जे हिंदू ज़हनियत स्कूलनि में मुस्लमान ॿारनि लाइ बि हिकु इस्लाम दुश्मन तरानो बंदे मातरम लाज़मी करार ॾिनो। बंदे मातरम हिकु तहसुबी ऐं कटर हिंदू जो लिखियलु हुयो जेको इस्लाम ऐं मुस्लमान जे ख़िलाफ़ु हुयो। मूंखां रहियो कीअं न थियो। मूं हिकदमि हथ मथे खयो ऐं उथी बीठमि। साईं, मुंहिंजो हिकु सुवालु आहे, लेक्चर खां पोइ पुछिजो। न साईं, हींअर ई ज़रूरी आहे, तव्हां वेही रहो। कीअं वेहां साईं? तव्हां वंदे मातरम खे बंदे मातरम चओ था, ॿुधायो नथा त हीउ कंहिं लिखियो आहे? लफ़्ज़ कहिड़ा आहिनि? हीउ गीत त धरती जो गीत आहे। हिकु लफ़्ज़ बि इस्लाम जे ख़िलाफ़ु न आहे। हीउ त ईअं थियो त जेकॾहिं धरती माता चयो या गऊ माता चयो त असां उनखे नफ़रत जी नज़र सां ॾिसूं। मुनासिबु आहे त पढ़ियल माण्हू लाइ तहक़ीक़ जा दरवाज़ा बंदि न कजनि। मुंहिंजे ईअं चवण प्रोफेसर साहिबु कावड़ जी गिलास छॾे हलियो वियो। पोइ ख़बर पई त DG वटि वियो ऐं मुंहिंजी शिकायत कयई। इनायतुल्ला साहिबु पहिरीं खां रिकॉर्ड थियल कार्रवाई बि ॿुधी ऐं मूंखे रिसेस में घुरायो। मूंखे घुराए सुठी छंड पटियाई ऐं चाल चलन सुधारण लाइ चयाई। तॾहिं ख़बर पई त DG साहिबु सॼी कार्रवाई रिकॉर्ड कंदो आहे। ज़ेर तरबियत ऑफिसरनि खे रुॻो घाणे में पीअण जी सही कोन हूंदी हुई। संदन विंदर लाइ क्रिकेट, टेनिस, बैडमिंटन, टेबल टेनिस, बैडमिंटन, तरण ऐं ॿियनि रांदियुनि जो बंदोबस्तु हूंदो आहे। कॾहिं वरी को मालूमाती दौरो हूंदो हुयो, पर उनखां सवाइ हिकु सुठी रीत हुई मेस नाइट जी। मेस नाइट सां गॾु वरी शाम मौसीक़ी जो बि बंदोबस्तु हूंदो हुयो, जंहिं लाइ तमामु इंतिज़ामी उमूर मेस कमेटी जे हवाले हूंदा हुआ। एकेडमी जो DG ऐं ॿिया ऑफिसर ॼण महिमान हूंदा हुआ। हिकु अहिड़ी मेस नाइट ते असांजे सरवाण शाहिद जतोई DG खां इजाज़त वठी शाम मौसीक़ी जो एहतमाम कयो। यादि नथो अचमि त कीअं थियो, पर 2 चइनि ॾींहंनि खां पोइ मौसीक़ार नज़ीर अली जी मार्फत असांखे दावत मिली त कलंदर शहबाज जे दरगाह जो मुतवली आयल आहे ऐं उते मादाम नूर जहां, माला बेगम सुधियूं ॿियूं बि केतिरियूं ई साईं खे सलाम करण ईंदियूं। सलाम जो मतिलबु त नज़र न्याज़ सां गॾु उते ॻाइण ई मुजरे जो इhtमाम हूंदो। 4-5 दोस्त पहुतासीं। नज़र अली साईं लाल शाह बादशाह करे तारुफ़ करायो ऐं मूं लाइ ॿुधायई त सिंध खां आहे। साईं लाल शाह बादशाह मूंखे भरिसां विहारियो। ॻाइण ई मुजरो शुरू थियो। मूं अलाए कीअं साईं खां पुछो त कलंदर शहबाज़ ते त के तकिए वारा आहिनि त के झूले वारा आहिनि, के नगारे वारा आहिनि। सब्ज़ वारी सैयद साईं सादिक शाह सां मुंहिंजी न्याज़मंदी आहे जो संस निढो भाउ सब्ज़ वारी सैयद इरशाद शाह मुंहिंजो दोस्त आहे। अवी कहिड़नि मां आहियो? आऊं त आले रसूल जी जुती बराबरि बि कोन आहियां। कलंदर जो फ़क़ीर आहियां। लाल दास नालो अथमि। सब्ज़ वारी सैयदनि जो न्याज़मंद आहियां। इरशाद अली शाह साहिबु जॾहिं मिलियो त ज़िक्र कयोमांसि।
साईं इरशाद मूंखे कलंदर शहबाज जी दरगाह ते सजादा नशीन सब्ज़ वारे सैदनि जो मीर कलां खां वठी मासूम शाह गादी नशीन लकियारी सैदनि तकीअ वारनि पठाणनि लालदास ऐं संस वॾनि जे ॾीए ॿारण वारी रीत ऐं संदन मेंदी जो जुलूस कढण ऐं ॿियनि तमामु हक़ीक़तनि सां रोशनास करायो ऐं कुझु किताब पढ़ण लाइ ॾसिया। पर हिते ज़िक्र हुयो लालदास जो कलंदर जो फ़क़ीर अबन ॾाॾनि खां ॾीओ ॿारण ऐं मेंदी खणण जी रस्म निभाइण वारो हयादार माण्हू। उन्हीअ महफ़िल में जॾहिं मादाम नूरजहां हाज़रीन महफ़िल जी फरमाइश ते लालदास साईं मास्टर नज़ीर अली जी इजाज़त सां मशहूरु गानो सभ तो सोनिया हाय रे मन मोहनिया ॻायो त वाह वाह थी वई। उन्ही ते लालदास मरियाते नज़ीर अलीअ खे इहो ई ॻाइण लाइ चयो। नज़ीर अली साहिबु उन गाने जो मौसीक़ार हुयो। लालदास जे चवण ते हुन ॻायो। छा त जादू हुयो नज़ीर अली जे ॻाइण में। जे वधाउ न सम्झो वञे त मुंहिंजी ईमानदाराना राय आहे त नज़ीर अली जी गायकी में एॾो त कुदरती दर्द हुयो जो नूर जहां जो ॻाइणु हुन जे अॻियां के बि कोन हुयो। सिविल सर्विसिस एकेडमी ऐं ट्रेनिंग दौरान फिल्मी दुनिया जे काफ़ी सितारनि सां मेल झूल वधियो। काफ़ी माण्हुनि सां त सिर्फ़ु हिकु ॿ मुलाक़ातूं रहियूं पर किन सां दोस्ती उथण वेहण वधीक रहियो। कलंदर शहबाज जी दरगाह जे फ़क़ीर साईं लालदास वटि संस लाहौर में तरसण दौरान मादाम नूरजहां माला बेगम ऐं माला बेगम जे दोस्त शहज़ादे सां मुलाक़ात रही। शहज़ादे जो पूरो नालो त ख़बर न आहे छा हो छा कंदो हो उहो आख़िर ताईं कोन पुछियमि। एकेडमी में शाहिद जतोई ख़ालिद सुल्तान ऐं मूं वटि ईंदो हो। असांजी अक्सर शाम जे कचहरियुनि जो साथी हो। ऐं कॾहिं कॾहिं वटि संस घर बि वेंदो हुअमि। फिल्मी दुनिया जो कीड़ो हो। अक्सर शाम जो मूंखे गॾु खणी कंहिं महफ़िल में वेंदो हो पर संस ख़ासि तरजीह मशहूरु ॻाइणी माला बेगम हूंदी हुई। माला बेगम खे ताश खेॾण जी ॾाढी पकी आदत हुई। शहज़ादो बि ताश जे पतनि जो पको खेॾारी हो। मूंखे जुआ न वणंदी आहे न ई खेॾंदो आहियां बल्कि सख़्तु बेज़ारु थींदो आहियां। पतन रांदि कंदे अक्सर माला खे शहज़ादे खे अक्सां इशारो कंदे ॾिसंदो हुअमि। हिकु ॾींहुं खांसि इशारनि बाबति पुछियमि त खिली पियो। चयाईं सोणा सोणी जो देस अथई। इहा सोणी जेका यार लाइ तार दरिया कचे घड़े ते पार करे बि राति गुज़ारण हली वेंदी हुई। शहज़ादा सोणी ऐं मिहार जे इश्क खे तूं जिस्मानी वसल जी माना ॾेई इश्क खे बेहक़ीक़त थो करीं ऐं आमियाना दर्जो थो ॾीं। ईअं न कर यार। मूं चयो बकवास न कर यार। पढ़ियल लिखियल माण्हू हूंदे बि इहा ॻाल्हि थो करीं। हीअ असांजे बरे सग़ीर जी मुहबत जा दास्तान सभु ईअं आहिनि। हूअ जा तूं ॿुधाईंदो आहीं कोमल मूमल छा भेण खे मर्दाणो लिबास पाराए गॾु सुम्हारींदी हुई। अकेलो सुम्हंदे बरो थे आयसि। न यार ईअं न आहे। मूं कमज़ोर आवाज़ में चयो। ॿियो वरी कीअं आहे भला ॿुधाए। जोलेट हिकु ॾींहुं बि घर मां भॼी यार सां मिलण वई। रात जी उंदाही मुहबत न मिली। ॿुधई त रोमियो मारिजी वियो आहे। ख़ुदकशी कयाईं। बेहया मग़रबी मुआशिरे जी अलामत माए फुट। मजनू लैला खे हिकु वारी ॾिठो। लैला लैला कंदे मरी वियो। सरज़मीन हजाज़ जो इश्क न हथ लाथई न गॾु रहियो बकोल असांजे जाहिल अरब। फ़रहाद बि शीरी शीरी कंदे फ़ना थी वियो। ॾाढो ज़ालिम ऐं बेरहम तजियो थो करीं। मूं चयो न ज़ालिम आहे न बेरहम। असां सरज़मीन हिंदो पाक जा पाक साफ़ ऐं अछा उजरा पर मन जा मेरा माण्हू आहियूं। तिन जे जिन्स में बेहयाई पियल आहे। असीं न मुस्लमान आहियूं न हिंदू। हिन ज़ालिम जिनियाती तब्दीली असां सां अहिड़ो कहर कयो आहे जो सवें पूॼा जा आस्थान रखंदे बि ला मज़हब दरावड़नि आर्यन पारसियुनि साथानियुनि रूमियुनि ऐं अलाए केतिरनि जूं रीतूं रस्मूं अक़ीदा ऐं रिवाज असांजे जिस्म ऐं रूह सां ईअं चंबड़िया पिया आहिनि लाहे फिटो करे नथा सघूं। इश्क जा दास्तान माए बिलोडी फुट जिस्मानी लज़त ऐं हिरस छॾ बाबा। मूं खणी माठ कई। माला बेगम असां ॾे ॾिसंदी रही ऐं तंग थी शहज़ादे खे चयाईं हाणे तकरीर बंदि कर। हिन सुहिणे जो बंदोबस्तु कयूं था। माला बेगम पंहिंजे वक़्त जी हिकु बहितरीनु प्लेबैक सिंगर हुई। आउं संस आवाज़ जो आशिक़ रहियो आहियां। माला सां गॾु शमीम आरा मादाम नूरजहां ऐं ॿियनि केतिरनि सां मुलाक़ात थी। मादाम जी हिकु धीअ जी शादी में मादाम माला बेगम ऐं आउं गॾु हुआसीं। नामवर फिल्मी अदाकार आउं संस धीअ जी मेंदी में मुजरो कयो हो।
उते मूंखे कुझु सीनियर कामोरा बि मिलिया, छो त आउं मादाम खे स्कोर्ट करे आयो हुअमि। तंहिं करे उन्हनि सीनियर लाइ उन ॾींहं खां पोइ आउं संदनि दोस्तनि जे हल्के में अची वियुसि। छा त चरख़ो आहे। हिकु ॾींहुं शहज़ादे सां गॾु ई माला बेगम जे घर वियुमि। कुझु देरि खां पोइ ख़बर न आहे माला बेगम शहज़ादे खे छा चयो त शहज़ादो ईअं चई मोकिलाए वियो त हू देरि सां ईंदो। शाम जो वक़्तु हो, मूंखे अची परेशानी थी। पर माला बेगम थोरी देरि खां पोइ मूंखे सिर्फ़ु गाॾी कढे हलण लाइ चयो। किथे? गाॾी में वेंदे पुछियोमांसि। लिबर्टी ॾे, मादाम नूरजहां जे घर। मादाम जे घर पहुतासीं। मादाम कुर्ब मां मिली ड्राइंग रूम में वठी विहारियाई। महिमाननि जे आदर भावले लवाज़मात अची विया। मादाम मूंखे तमामु कुर्ब मां पंहिंजे भरिसां सोफ़े ते विहारियो। थोरी देरि खां पोइ मादाम माला बेगम खे चयो त जे हुनखे वञिणो आहे त संसि ड्राइवर छॾे ईंदो। माला बेगम हिकदमि हा कई। आउं ऐं मादाम अकेला रहिजी वियासीं। रस्ते में मूंखे माला बेगम ॿुधायो त ख़्यालु कजांइ, मादाम हुसन परस्त आहे। आउं न हसीन हुअसि न ई मूंखे अहिड़ो गुमान हो। आउं मादाम जो अक़ीदतमंद हुअसि। चंद घड़ियूं जे मादाम सां घारियूं से मूं लाइ वॾो सरमायो हो। हिकु ॻाल्हि जो मूंखे हमेशह भउ थींदो हो त उन्हनि फिल्मी जथे सां गॾु हलंदे मूंखे अली भाई अल मारूफ़ सैयद मोहम्मद अली न ॾिसी वठे। फिल्मी अदाकार मोहम्मद अली हैदराबाद सिंध जो रहाकू हो। गाॾी खाते में रहंदो हो। मरहूम शाहनवाज़ घुमण जे करे मुंहिंजी साणस न्याज़मंदी थी। शाहनवाज़ जंहिंखे असां शानू चवंदा हुआसीं, ॾाढो प्यारो इंसानु हो। शाहनवाज़ ऐं इनायत शाह जामोट खे अली भाई ॾाढो भाईंदो हो। असां अली भाई जी इज़त कंदा हुआसीं। प्यारु कंदड़ इंसानु हो। किरदार जो ॾाढो मज़बूत। असां वटसि बि या नाश्ते ते वेंदा हुआसीं या मंझंदि जी मानी ते। राति जे लाइ को बहानो कंदा हुआसीं। हू सम्झंदो हो पर परदो रखंदो हो। पाक परवरदिगार खेसि जन्नतुल फिरदौस में जाइ ॾे। संसि प्यार खे विसारे नथो सघिजे। लाहौर रहंदे कॾहिं कॾहिं वटसि वेंदो हुअसि। जेकॾहिं वेंदो पियो हो त बि प्रोग्राम मुलतवी करे वक़्तु ॾींदो हो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे लेखक आफ्ताब मेमण जी आत्मकथा जीवन सफ़र जी 10वीं क़िस्त। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन